अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम ऐं ही जेका रमज़ान शरीफ़ जी स्पेशल ट्रांसमिशन आहे अज़मते रमज़ान प्रोग्राम में मां तव्हांजी पंहिंजी सदफ़ तव्हांजे साम्हूं हाज़िर। जीअं त नाज़रीन ही रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हली रहियो आहे, रहमतुनि जो महीनो हली रहियो आहे ऐं हिन महीने में ख़ुदा ताला जूं रहमतूं हर इंसान ते वसनि थियूं। जीअं त अलाह साईं ही ज़मीन आसमान अर्श फ़र्श ऐं इंसान पखी चरिंद परिंद खे पैदा कयो आहे ऐं हुनजी मुंहिंजे मौला खे ई इहा ताक़त आहे। लखे दुरूद ओ सलाम पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। जीअं त नाज़रीन रमज़ान जे हिन भलारे महीने में असांजे प्रोग्राम अज़मते रमज़ान सां जंहिं ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान, सिंध जी नंबर 1 चाह। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। जीअं त नाज़रीन असांजे हिन अज़मते रमज़ान ट्रांसमिशन प्रोग्राम में जेके महिमान असां सां गॾु आहिनि मां तव्हां सां उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां। जेके महिमान असां सां अॼु आहिनि हिन अज़मते रमज़ान प्रोग्राम में उहो आहे फराज़ अली जेको पाण अदा नात ख़्वां आहे ऐं ॿियो जेको महिमान आहे उहो आहे वहीद अहमद कादरी साहब पाण नात ख़्वान आहिनि। ऐं मां हींअर चवंदसि फराज़ अली खे त अदा तव्हां छा था ॿुधायो असांखे अज़मते रमज़ान प्रोग्राम जी ट्रांसमिशन में? बिस्मिल्लाह। जाए तो कहाँ जाए, तेरे दर के सिवा मौला, तस्कीन कहाँ पाए, तेरे दर के सिवा मौला। मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। तुझसे फरियाद करते हैं हम, तुझसे फरियाद करते हैं हम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। बेकसों को सहारा मिले, डूबतों को किनारा मिले, सर से तूफान पल में टले, जो तेरा एक इशारा मिले, तू जो कर दे मेहरबानियाँ, दूर हो जाए हर एक गम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। ये ज़मीं और ये आसमां तेरे कब्ज़े में दोनों जहां, सब पे तू ही तो है मेहरबान, हम तेरे दर से जाएं कहाँ, सबकी सुनता है तू ही सदा,
सबका रखता है तू ही भरम। मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। सुभान अल्लाह इलाही ज़बरदस्त तव्हां नात शरीफ़ ॿुधाई। जीअं त हम शरीफ़ ॿुधाई, जीअं त नाज़रीन असांजे हिन अज़मत रमज़ान प्रोग्राम में ॿियो जेको महिमान आहे अदा नात ख़्वां आहे, असां हाणे उन खां नात ॿुधंदासीं। वहीद अहमद कादरी साहब, तव्हां असांखे हाणे कहिड़ी हम शरीफ़ ॿुधायो था? मदीने जी याद में आहे। अल्लाह साईं असां सभिनी खे हिन रमज़ान जे सदके वरी मदीने जी हाज़िरी नसीब अता फरमाए। त इंशाअल्लाह पेश कंदासीं। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद अल्लाहु 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 अल्लाह। मोटी हलवो मदीने, हाँ 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 मोटी हलवो मदीने। ए दिल डो तड़प ना रोई, इंशाअल्लाह हिन ही महीने सागे महीने मोटी हलबो मदीने। हाँ 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 मोटी हलबो मदीने। अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह। सिर जो सागो नागे तछागे, सिर जो सागो नागे तछागे। धन धनावत माल मिल्कियत दुनिया दौलत सांगो सीने सांगो सीने। मोटी हलबो मदीने, हाँ 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 मोटी हलबो मदीने। अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह। जोगिन वागे आका जेले, जोगिन वागे आका जेले। जिंदड़ी जोरे डूगर डोरे डाड्या हो रे। पुरथी पसीने पुरथी पसीने मोटी हलबो मदीने। हाँ 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 मोटी हलबो मदीने। अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह। मखणे जेड़े मोहताजन ते फेरे निगाहूं करम जी छाऊं। कलदा मथाहूं शलमू कमीने शलमू कमीने। मोटी हलबो मदीने, हाँ 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 मोटी हलबो मदीने। अल्लाह हो अल्लाह हो
अल्लाह अल्लाह। इलाही ज़बरदस्त। जीअं त नाज़रीन असांजे में जेका ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान आहे उन सां जंहिं ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। जीअं त नाज़रीन ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां तव्हां असां सां जुड़िया रहिजो। वरी असां ॿीहर था मिलूं असां तव्हांजूं नंढड़ी साई ते। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। एक दफ़ो ॿीहर भलीकार मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन ही रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हली रहियो आहे, रहमतुनि जो महीनो हली रहियो आहे। पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लख दुरूद ऐं सलाम। जीअं त नाज़रीन असांखे हिन महीने में घुर्जे त असां कंहिंजी दिलि न ॾुखायूं, दिलि न आज़ारियूं, जेके असां नाराज़ आहिनि उन्हनि खे असां राज़ी कयूं। इन करे जो ही महीनो ई अहिड़ो आहे। जीअं त नाज़रीन असांजो जेको ही ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान इन सां जंहिं ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। जीअं त नाज़रीन अॼोको जेको ॾिहाड़ो आहे उहो औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। मां उन लिहाज़ सां चवंदसि त जेका असांजी अॼोकी औरत आहे असांखे उन ते नाज़ आहे, फ़ख़्रु आहे। इन करे जो औरत माउ जो दर्जो रखे थी ऐं उहा ई औरत जंहिंजे पेरनि में जन्नत आहे। ऐं असांजी अॼु जी औरत हर मैदान में पाण मञायो आहे ऐं हर फील्ड में औरत कमु पई करे। इन करे असां पंहिंजी औरत ते फ़ख़्रु कयूं था। ऐं जेको बि ही मुल्क हूंदो आहे जिन में मर्द ऐं माई औरत कमु गॾु न कंदी आहे त उहो मुल्क कामयाबु न हूंदो आहे, उन जी मईशत कामयाबु न हूंदी आहे। ऐं माशाअल्लाह असांजी औरत उहो करे ॾेखारियो आहे ऐं हू मर्द सां कुल्हे सां मिलाए शाना बशाना हले पई ऐं हर मैदान में हुन पाण मञरायो आहे। जीअं त नाज़रीन ही असांजी जेका ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान जी ट्रांसमिशन उहा तव्हां ॾिसी रहिया आहियो। उन जे असां ॿिए अशरे में रमज़ान शरीफ़ जे में दाख़िल थी चुका आहियूं। ऐं मां पंहिंजे जेका नाज़रीन आहिनि ॾिसंदड़ उन्हनि खे चवंदसि त तव्हां टाइम ज़ाया न कयो, तव्हां निमाज़ पढ़ो, तव्हां तरावियूं पढ़ो। इन करे जो इहो ई तव्हांजो जेको ॾोह गुनाह तव्हां कयो था उन्हनि जो माफ़ी जो तव्हांखे इन में ई तव्हांखे सिलो मिली वेंदो आहे। ऐं तव्हां ॼाणंदा हूंदव त जेको रमज़ान शरीफ़ जो मतिलबु छा आहे। रमज़ान शरीफ़ जो मतिलबु आहे सड़णु। जीअं असांखे उञ थी लॻे, असांखे बुख थी लॻे, असां जहिड़ो सड़ूं पिया ईअं ई असांजा जेके गुनाह आहिनि उहे सड़ंदा आहिनि। ऐं जीअं ई 30 रोज़ा ख़तमु थींदा आहिनि ऐं जेके असां गुनाह कंदा आहियूं उहे जहिड़ो सड़ी वेंदा आहिनि। ऐं मां तव्हांखे वरी बि चवंदसि त भई इबादतूं कयो, तव्हां निमाज़ूं पढ़ो ऐं तव्हां कंहिंजी मदद कयो, जेको अफोर्ड नथो करे सघे उन्हनि जी मदद कयो। जीअं त नाज़रीन जेको असांजो ही प्रोग्राम ट्रांसमिशन अज़मत रमज़ान जी हली रही आहे इन में असांजे प्रोग्राम में नात ख़्वां आहिनि। असां हलूं था हाणे उन्हनि जी नात शरीफ़ ॿुधण। जीअं त फराज़ अली साहब तव्हां असांखे कहिड़ी नात शरीफ़ ॿुधायो था? बहुत ही खूबसूरत कलाम सुभान अल्लाह। बारगाह रिसालत में पेश कर रहा हूँ। या नबी मुझे पे भी एक निगाह करम, या नबी मुझे पे भी एक निगाह करम, तुझको भेजा गया है करम के लिए। या नबी मुझे पे भी एक निगाह करम, या नबी मुझे पे भी एक निगाह करम, तुझको भेजा गया है करम के लिए। सरवरे अंबिया ताजदारे हरम, सरवरे अंबिया ताजदारे हरम, तुझको भेजा गया है करम के लिए। रक्श फिरदौस बन जाए दुनिया मेरी, रक्श फिरदौस बन जाए दुनिया मेरी,
एक लुत्फ़े नज़र मुझ पे भी या नबी, एक लुत्फ़े नज़र मुझ पे भी या नबी, पास आए खुशी दूर हो जाए गम, पास आए खुशी दूर हो जाए गम, तुझको भेजा गया है करम के लिए या नबी, मुझे पे भी एक निगाह है करम, तुझको भेजा गया है करम के लिए, वजह रहमत तेरी ज़ात पर नूर है, वजह रहमत तेरी ज़ात पर नूर है, सारी मखलूक में बात मशहूर है, सारी मखलूक में बात मशहूर है, क्या फलक क्या ज़मी, क्या अरब क्या अजम, क्या फलक क्या ज़मी, क्या अरब क्या अजम, तुझको भेजा गया है करम के लिए या नबी, मुझे पे भी एक निगाह है करम, तुझको भेजा गया है करम के लिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, इलाही ज़बरदस्त। वहीद कादरी साहब, तव्हां छा था ॿुधायो? इंशाल्लाह अॼु जीअं ज़िक्र थियो आहे त वुमेंस डे आहे, त हर कंहिंजी आइडियल हूंदी आहे त अमड़ जेका आहे असांजी आइडियल आहे, त अलाह पाक उन्हनि सभिनि खे बि ख़ुशि रखे जंहिंजी अमड़ ज़िंदा आहे, ऐं अलाह पाक उन्हनि सभिनि खे जन्नतुल फिरदौस में अला मक़ाम अता फ़रमाए जंहिंजी अमड़ हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वई आहे। त मां ई अमड़ जे नाव कयां पियो त गुलाम नबी मैसर जा चंद मिसरा ज़हन में आया आहिनि। मुंहिंजी मोमिन फ़कीराणी अम्मा, मुंहिंजी मोमिन फ़कीराणी अम्मा, मुझो पाड़ो छॾी पर देसाणी अम्मा वो मुझी मोमिन फ़कीराणी अम्मा, मुझो पाड़ो छॾी पर देसाणी अम्मा वो मुझी मोमिन हलो बागर जे बटे ॾींहं वञा, चवी पई त न आयो मुझो बचड़ो अञा, हलो बागर जे बटे ॾींहं वञा, चवी पई त न आयो मुझो बचड़ो अञा, जेके जी जल तो मुझा अंगल मञा, से याद पिया थम हाणे अम्मा वो मुझी मोमिन इशल अमड़ अला हन के खसे, छो त रूह खे ॾाढो थो सदमो रसे, इशल अमड़ अला हन के खसे, छो त रूह खे ॾाढो थो सदमो रसे, अखियूं ईअं थियूं वसन जीअं मींहुं थो वसे, मूं का बि सिक न लाथी अम्मा वो मुझी मोमिन तुझी दुआ सां मां गम दूर थी विया,
तुझा मिठड़ा गज़ल मशहूर थी विया तुझी दुआ सां मां गम दूर थी विया तुझा मिठड़ा गज़ल मशहूर थी विया खुद मदनी वट मंज़ूर थी विया इया लोली थमका अबाणी अमावो मुझी मोमिन ऐं फ़कीराणी अमा मुझो पाड़ो छड़ी पर देसाणी अमावो मुझी मोमिन ऐं सुभान अल्लाह माशाअल्लाह दा तव्हां अमड़ जो ज़िक्र करे मूंखे बि पंहिंजी अमड़ यादि कराए छॾी ऐं मां चवंदसि पंहिंजी अम्मा खे डायरेक्ट ऐं मां ही प्रोग्राम ॾेखारींदसि त अम्मा आई लव यू तोखां सवाइ मां कुझु बि न आहियां जेका आहियां मां तुंहिंजे करे आहियां जीअं त नाज़रीन असांजे हिन अज़मत रमज़ान प्रोग्राम सां जंहिं ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो नाज़रीन तव्हां सां जुड़िया रहिजो ऐं हीउ सिलसिलो अज़मत रमज़ान जो बि जारी आहे असां था वञूं नंढी साई ते अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान हिकु दफ़ो ॿीहर भलीकार जीअं त मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में रमज़ान शरीफ़ जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में तव्हां सां गॾु जीअं त नाज़रीन तव्हां असांजी अज़मत रमज़ान प्रोग्राम जी ट्रांसमिशन ॾिसी रहिया हूंदा ऐं नाज़रीन हीउ जेको रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हली रहियो आहे इन महीने में पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लख सलाम लख दुरूदो सलाम जीअं त नाज़रीन ही रहमतुनि ऐं बरकतुनि जो महीनो आहे ऐं इन करे असांखे भलाई जा कम करणु घुरिजनि ऐं असां जेको हर टाइम आहे असां इबादत में टाइम गुज़ारियूं ऐं जेके असां ॾोह गुनाह कया आहिनि उन्हनि जूं माफ़ियूं वठूं पंहिंजे ख़ुदा ताला खां उन जी वॾी ज़ात आहे माफ़ु करण जी ऐं नाज़रीन जंहिं असां सां हिन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो जीअं त नाज़रीन असांजे हिन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में जेके महिमान असां सां गॾु आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था फराज़ अली नात ख़ान जेके पाण मां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदसि अदा तव्हां ॿुधायो त हीअ जेके तव्हां नात शइ ॿुधायो पिया शरीफ़ ऐं हम शरीफ़ ॿुधायो पिया तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे ऐं किथे किथे तव्हां ही यानी पढ़ियूं आहिनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सबसे पहले तो तमाम दोस्तों को देखने वालों को मेरी जानिब से अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू तकरीबन में मुझे याद है कि हमारे घर से ही अल्हम्दुलिल्लाह ये माहौल चलता है और हमारी जो बहनें थी वो भी नात ख़्वां थी लाउडली तो हमारी जो बहनें थी वो भी जो है ना नात ख़्वां थी हमारे घर से अल्हम्दुलिल्लाह ये नात ख़्वानी का सिलसिला चला और मुझे जो शौक़ हुआ नात ख़्वानी का पढ़ने का अल्हम्दुलिल्लाह वो मेरे को अपने बड़े भाई अयाज़ भाई को देखकर मुझे जो है ना वो नात पढ़ने का शौक़ हुआ और ये नात शरीफ का ऐसा शौक़ हुआ कि अल्हम्दुलिल्लाह तकरीबन मुझे 15 साल हो गए नात ख़्वानी में और ये बाकायदा आज अल्लाह उसके रसूल की ज़िक्र की बदौलत आज पूरी दुनिया में हुजूर की सना पढ़ने जाता हूँ खैर ये मेरी तो कोई औकात नहीं है ये सब मौला का करम है और हम्द बारी ताला जो नाज शरीफ का जो आपने सवाल किया जी जी बाकायदा तौर पे ये हमारे उस्ताद मोहतरम है जो कि रेडियो पाकिस्तान के ऊपर सर मज़हर हुसैन साहब खैर अभी हाल ही में उनका इंतकाल हुआ है वो मेरे उस्ताद मोहतरम थे और बाकायदा मैं पूरी उनसे क्लास लिया करता था सुबह 7 बजे की शिफ्ट अलग होती थी अच्छा हाँ माशाअल्लाह और रात की अलग शिफ्ट होती थी तो आज अल्हम्दुलिल्लाह उस्तादों ने जो सिखाया वो सीखने के बाद अल्हम्दुलिल्लाह आज जो कुछ पढ़ लें सब हुजूर का करम है और दूसरी बात ये रही मैं जितने भी देखने वाले हैं उन तमाम दोस्तों को एक मैसेज देना चाहता हूँ रमज़ान शरीफ के हवाले से कि ये रमज़ान शरीफ जो है ये बरकतों का महीना है फराज अली कादरी की जानिब से ये मैसेज है कि इस रमज़ान के अंदर जो है फ़ालतू काम को दूर रख कर ख़ास तौर पे जितने भी दुनियावी मामलात हैं उनको दूर रख कर इबादतों के अंदर वक्त गुजारा जाए
बिल्कुल। और दूसरी बात ये है कि जितना हो सके अल्लाह पाक से इन रमज़ान शरीफ के अंदर जो है ना तौबा की जाए, जितना हो सके नमाज़ पढ़ी जाए, जितना हो सके इबादत की जाए। तो ये मेरा मैसेज है हमारे जितने भी दोस्त देख रहे हैं। सुभान और अल्लाह। अज़मत रमज़ान के अंदर हर साल मुझे जिनकी मोहब्बत मुर्तज़ा भाई, अल्लाह पाक उनको सलामत रखे, और मेहरान टीवी की पूरी टीम को मैं मुबारकबाद पेश करता हूँ, क्योंकि एक हैदराबाद नहीं पूरे पाकिस्तान में ये अज़मत रमज़ान ट्रांसमिशन देखी जाती है, जिसके बाकायदा तौर के ऊपर माशाल्लाह जिस तरह से आप लोग काम करते हैं मैंने कई दूसरे चैनल्स पे नहीं देखा माशाल्लाह। थैंक यू वेरी मच। ऐं फराज़ कादरी साहब, इहो साॻियो सवाल मां तव्हां खां कंदसि, तव्हांखे कीअं शौक़ु पैदा थियो ही नात हमद शरीफ़ पढ़ण जो, थोरो इन जे बाबति ॿुधायो। हा जी जी, वहीद अहमद कादरी साहब। औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त अदी 2005 खां वठी शुरूआत आहे नात ख़्वानी जी, ऐं शुरूआत जेका थी उहा बचपन में ई ईअं पढ़ंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं, महफ़िलूं ॿुधंदा हुआसीं। जी जी। पोइ घणो जेको शौक़ु ॾियारियो वालिदेन ॾियारियो त बाबा तव्हांजो आवाज़ बि प्यारो आहे, अॼु तव्हां असांखे ॿुधायो था, असांजी दुआ आहे तव्हां महिनत कयो, कोशिशि कयो, ऐं उन्हनि जी वरी उहा ई साथ साथ जेका लॻन रही असांखे अॻिते वधाइण, चैनल ताईं पहुचाइण, या वरी ऑडियो एल्बम्स वग़ैरह कराइण। त पोइ उन्हनि जी दुआ सां जॾहिं असां अॻिते वधियासीं त पोइ साॻियो ई टाइम थियो, ऐं मुंहिंजी शुरूआत बि माशाल्लाह इन मेहरान चैनल खां थी हुई। ऐं असांजा तमामु प्यारा दोस्त ऐं मुर्तज़ा साहब आहिनि जेके असांखे हिन चैनल ते बि मौक़ो ॾींदा आहिनि, ऐं शुरूआत बि असांजी हिन तां ई थी हुई। त आहिस्ता आहिस्ता जॾहिं अॻिते मक़ाम मिलणु शुरू थियो ऐं सभिनि खे ख़बर पइजी वई, त पोइ उहे साॻा ई वालिदेन चवनि पिया था, ॾिसो पहिरियां तव्हां सिर्फ़ु असांखे ॿुधाईंदा हुआ, ऐं अॼु तव्हांखे सॼी दुनिया ॿुधे पई। माशाल्लाह। इन में मां इहो चवंदुमि त जेकॾहिं सना ख़्वानी सां लगन आहे ऐं सरकार सां सची मोहबत आहे, त सिर्फ़ु तव्हां उन सची मोहबत खे क़ाइमु रखो ऐं उन सरकार जी सची दिलि सां सना कयो। उन में का बि मिलावट न हुजे, सची मोहबत हुजे, सचे दिलि सां पढ़ो। जंहिं महिल पढ़ो त ईअं लॻे त सरकार जी हाज़िरी तव्हांजे साम्हूं सां ॻाल्हि ॿोल थिए थी। हिकु फ़ोन कॉल आहे, असां रिसीव कयूं। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। हेलो जी जी अदा, वालेकुम सलाम। तव्हां किथां पिया ॻाल्हायो, छा था चवणु चाहियो असांजी अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में? हा बाबा, मां खैरपुर में असम पे वाला मामो फजल मोहम्मद जी जी। ऐं साईं जने अंबर जे बाग में मुलू शरीफ भी पढ़ियो, काजी साहब जने तमाम बेहतरीन ट्रांसमिशन करे रमज़ान महीने में अवां जी तमाम बेहतरीन, ऐं अल्लाह पाक हिन दुनिया रमज़ान महीने जा सभिनी जा रोज़ा क़बूल कंदो ऐं दुआऊं क़बूल कंदो। ऐं दोस्तनि खे सभिनी खे इहा आहे त हिन महीने में एतिराम अने अमर अबियमा जी ख़िदमत करियो, अव्हांखे वॾो सॾियो मिलंदो। अदा तव्हां मेहरान टीवी जा सभु प्रोग्राम ॾिसंदा आहियो, तव्हांखे कीअं लॻंदो आहे? जी बाबा, तमामु सभु प्रोग्राम ॾिसंदा आहियूं मेहरान जा, ऐं मेहरान ते ई वेठे ॾिसंदा आहियूं। गुज़री वेंदो आहे ॾियारो, छो जो असां हिन वक़्तु ईअं सभु रिटायर मुलाज़िम आहियूं, ऐं मेहरान जा प्रोग्राम अलाह जो नालो हूंदो आहे। बसि तमामु बहितरीनु असांजो प्रोग्राम लॻंदो आहे असांजी मुर्तज़ा मजबूर जे निगरानी ते। जी जी जी, थैंक्स अलाट अदा, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां कॉल कई असांजे प्रोग्राम में ॻाल्हायो। जीअं त वहीद भाउ तव्हां ॻाल्हि पिया कयो, पंहिंजी कंटिन्यू रखो। जीअं दी मां उहा ॻाल्हि कई त उन में मतिलबु सची मोहबत हुजे सना ख़्वानी में, त अल्लाह पाक उन सरकार जे सदके इज़त बि ॾिए थो। ऐं अॼु उहो ई मिसाल आहे त सॼी दुनिया में सरकार जे नाले सां सुञाता पिया वञूं, सरकार जे नाले सां ई इज़त मिले पई। जी जी बेशक। हिकिड़ो टाइम मूंखे यादि ईंदो आहे त जॾहिं मदीने पाक हाज़िरी थी हुई, त उते जॾहिं असां नात पढ़ूं पिया त हिकिड़ो अहिड़ो वक़्तु बि आयो, जेके मदीने विया आहिनि उन्हनि खे त उहा ख़बर हूंदी, जेके वरी बार बार वेंदा आहिनि उन्हनि खे बि ख़बर हूंदी त सरकार जे रोज़े जे साम्हूं हुआसीं, ऐं असां जेको आहे अफ़तारी करे नमाज़ वमाज़ पढ़ी वेठासीं, पोइ नात पढ़ूं पिया। मौसम बि ॾाढी प्यारी लॻी पियो, जो मूं चयो सरकार जे रोज़े जे साम्हूं बि मुंहिंजो सरकार अॼु जेकॾहिं एतिरो करम थियो आहे ऐं बारिश थी वञे ऐं उन में सरकार जी नात पढ़िजे त मज़ो ॿियो आहे। बसि सिर्फ़ु दिलि में इल्तिजा कई ऐं उहो मौक़ो बि उते ई सरकार ॾेई छॾियो, त सरकार जे रोज़े जे साम्हूं बि जेको आहे सना ख़्वानी कईसीं। जी बिल्कुलु सची दिलि सां दुआ घुरी, त उहे माउ पीउ जूं दुआऊं ऐं सरकार जे करम उहो जिथे किथे जेको आहे उन जे सदके ई नवाज़ा पिया वञूं। त इहो ई मिसाल मां सभिनि खे ॾींदुमि त जेकॾहिं तव्हां सरकार जा सचा दीवाना आहियो त तव्हांखे उन्हनि जे सदके दुनिया में हर चीज़ जेको आहे मिलंदी रहंदी। बेशक। कादरी साहब असांखे ॿुधायो त हिन जी नात या हमद जी जेका तरबियत वठणु आहे, तालीम, इहा केतिरी ज़रूरी आहे, सिखिया?
उहा आदि तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त असां पाण बि सभिनी खां ॿुधी 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 ऐं हिकिड़ो वॾो नालो आहे, जी जी तव्हां सुञाणींदा बि हूंदो त डॉक्टर नजीब कलोड़ो साहिबु, जी जी जेके नवाब शाह में आर्थोपेडिक सर्जन आहिनि। बचपन खां वठी उन्हनि सां दोस्ती रही आहे, त उहे माना असांखे हर ॻाल्हि में सपोर्ट कंदे चैनल ताईं वठी वञण या वरी ऑडियो रिकॉर्डिंग कराइण, बाबा सपोर्ट करणु हेॾे हलणो आहे। ऐं उते दरबार आहे सखी बाबा इब्राहिम शाह मोरो में, जेका उर्स बि सालियानो थींदो आहे। साईं जुमन साईं आहिनि जेके असांजा उस्ताद आहिनि, जिन खां मां सुठे तरीक़े सां तरबियत बि वरिती ऐं अञा ताईं बि वठूं पिया, अञा सिखूं पिया। असां बि अञा जेको आहे कोशिशि इहा ई रहंदी आहे त जेको बि सिखण लाइ मिले, सॼी ज़िंदगी सिखण लाइ पई, कॾहिं बि इंसानु परफेक्ट नथो थी सघे। जी जी त सिख्या तमामु ज़रूरी हूंदी आहे, उनखां सवाइ जेको आहे इंसानु नथो हली सघे अॻिते। कादरी साहब असांखे भला इहो थोरो ॿुधायो त वालदेन जी इज़त करणु केतिरी ज़रूरी आहे, ऐं जेके ॿार नाफ़रमान आहिनि उन्हनि जे लाइ कुझु ॿुधायो। अॼु वालदेन जे लाइ मां इहो चवंदमि त छाकाणि त मुंहिंजी ज़िंदगी जेका गुज़री आहे न, जी जी मां हिन स्टेज ते वेठो आहियां त सॼी दुनिया ॾिसे पई मूंखे त अलाह ऐं नबी हिकु वॾो माना नालो आहे। उहे असां तॾहिं राज़ी थींदा जॾहिं असां पंहिंजे माउ पीउ खे राज़ी कंदासीं। असां पंहिंजी माउ पीउ खे राज़ी न कंदासीं ऐं नमाज़ूं पढ़ूं, रोज़ा रखूं, हज ज़कात कयूं, उमरा कयूं, माण्हुनि जी हेल्प कयूं, कंहिंजी सपोर्ट कयूं, पर कंहिं कम जी न आहे। छाकाणि त पहिरियों स्टेप इहो आहे त अलाह ताला चए थो मां तव्हांजी माउ जे पेरनि हेठां जन्नत रखी आहे। जेकॾहिं तव्हां उन जन्नत खे ई नथा सुञाणो त तव्हां मूंखे कीअं सुञाणींदो। त पहिरियां सभु खां इहो आहे त पंहिंजे वालदेन जो एतिराम कजे, उन खां पोइ ई असां सां अलाह ताला बि राज़ी थी सघे थो ऐं असांजो नबी बि राज़ी थी सघे थो ऐं असांजूं दुआऊं बि क़बूल थियणु शुरू थींदियूं। हा, तव्हां बिल्कुलु सही चयो, ईअं ई आहे। ऐं हाणे तव्हां छा था ॿुधायो असांजे जेके नाज़रीन अज़मत रमज़ान जी ट्रांसमिशन ॿुधी रहिया आहिनि? इंशाअल्लाह मां हिकिड़ी जेकॾहिं इजाज़त हूंदी त उहा ई नात पेश कंदुमि जेका सरकार जे रोज़े जे साम्हूं पढ़ीसीं ऐं उहा बारिश थी हुई। मां उन मिसरा खां ई शुरू कयां। सुभान अल्लाह जी, बिस्मिल्लाह। बरसती नूर की बारिशें को देखा था मदीने में, बरसती नूर की बारिशें को देखा था मदीने में, वो पढ़ता गुंबदे खज़रा पे पानी याद आता है, मदीना याद आता है, मदीने में जो गुजरा वो लम्हा याद आता है, मदीना याद आता है। बड़ी उम्मीद है सरकार कदमों में बुलाएंगे, बड़ी उम्मीद है सरकार कदमों में बुलाएंगे, करम की होगी एक नजर मदीने हम भी जाएंगे, मदीना याद आता है, मदीने में जो गुजरा वो लम्हा याद आता है, मदीना याद आता है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कादरी साहब तव्हां केतिरो अरसो हो मदीने शरीफ में? मां अॼु पूरो महीनो रहियो हुउसि इंशाअल्लाह। वरी
हाज़िरी लॻंदी सरकार जी इंशाल्लाह जल्दी पूरो महीनो हुते सरकार जे जेको आहे रोज़े में। ऐं वॾी जेका ख़ुशनसीबी इहा हुई, जी जी चवंदा आहिनि त वीज़ा लॻे त रमज़ान में लॻे, मुंहिंजो रमज़ान हुते गुज़रियो। अच्छा जी इंशाल्लाह। जी त नाज़रीन, असांजी जेका ही ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान, इन सां जिन ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। जीअं त नाज़रीन, असांजो ही अज़मत रमज़ान प्रोग्राम जेको ट्रांसमिशन आहे इन जो सिलसिलो जारी आहे। असां सां गॾु रहिजो। असां था वञूं नंढी साई ते। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम ऐं रमज़ान शरीफ़ जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन, असां सां जंहिं ताउन कयो आहे अज़मत रमज़ान जी ट्रांसमिशन सां उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। जीअं त नाज़रीन, ही रमज़ान शरीफ़ जो बाबरकत महीनो हली रहियो आहे। ही रहमतुनि जो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे। ऐं हिन महीने में जेके असांजा ॾिसंदड़ नाज़रीन आहिनि, मां उन्हनि खे चवंदसि त तव्हां इबादतूं कयो, तव्हां भलाईअ जा कम कयो, तव्हां नेकीअ जा कम कयो, तव्हां वालिदैन जी ख़िदमत कयो, तव्हां वालिदैन जेको तव्हांखे चए उन्हनि जी उहे ॻाल्हियूं मञो, तव्हां उफ़ तक न चओ पंहिंजे पीउ ऐं माउ खे। ऐं नाज़रीन, मां उहो बि चवंदसि त तव्हां जेके कुझु कयो था, कुझु ॾियो था, त पहिरीं तव्हां पंहिंजे रिश्तेदारनि खे साम्हूं रखो, उन जी मदद कयो ऐं पोइ जेके ॿिया आहिनि ज़रूरतमंद उन्हनि जी भलाई कयो। तव्हां केतिरो बि कंदो ॿियनि लाइ, देगूं खणी चाढ़ियो कंहिं पीरनि ते, किथे बि तव्हां खणी घणो कुझु ॾियो, पर तव्हां पंहिंजी भाउ भेण ऐं जेका वेझे रिश्तेदार आहिनि उन्हनि खे पहिरीं न तव्हां ॾींदो त उहे तव्हांजा क़बूल न थींदा। जीअं त नाज़रीन, असांजे हिन प्रोग्राम में जेको ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान, इन में जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि सां स्पेशल महिमान, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी रही आहे। मां वरी उन्हनि जे तरफ़ थी वञा। जीअं त फराज़ अली, अदा तव्हां इहो ॿुधायो त इहो तव्हां पहिरियों रोज़ो कीअं रखियो? यादि आहे बचपन जो रोज़ो कीअं तव्हां रखियो? कुझु इहे जेके यादूं आहिनि शेयर कयो असां सां। बिल्कुल, पहला रोज़ा मेरी तकरीबन उम्र होगी 6 साल। 6 साल उम्र थी मेरी और मैंने रोज़ा रखा था। तो मुझे याद है कि बचपन में तो खैर हम शरारती होते थे, तो वालिदैन ने जो रोज़ा रखवाया उसके बाद अच्छा अक्सर हम लोग थोड़े शरारती भी होते थे, तो बस रोज़ा रखा और जो है खेलने के लिए कहीं ना कहीं निकल गए माशाल्लाह। मगर आजकल के जो वालिदैन हैं माशाल्लाह, और उस वक्त के, मगर आजकल के जो वालिदैन हैं वो तो अगर औलाद से रोज़ा भी रखवाते हैं तो उनको कहते हैं आराम कर लीजिएगा, मगर हम लोगों ने अल्हम्दुलिल्लाह उस वक्त रोज़ा पहले 6 साल की उम्र में मैंने रोज़ा रखा माशाल्लाह, और अल्हम्दुलिल्लाह। ज़बरदस्त। अदे तव्हां ॿुधायो कादरी साहब, इहो ई तव्हां पहिरियों रोज़ो कीअं रखियो ऐं कुझु? जी बिल्कुलु, असां 5 क्लास में जेको आहे पढ़ंदा हुआसीं तॾहिं ई मुंहिंजी शुरूआत जेका आहे रोज़े खां थी हुई। उमिरि छा हुई तव्हांजी? उमिरि तक़रीबन 7 साढे 7 इहो साॻियो ई आहे। अच्छा अच्छा, ये कुझु यादूं शेयर कयो असांजे नाज़रीन सां। ईअं ई आहे बिल्कुलु, त मतिलबु रोज़ो शुरूआत जेका हूंदी आहे, छाकाणि त पहिरियां ॾिसणो पवंदो आहे, मैनेज करिणो पवंदो आहे त ॾींहुं केतिरो थो थिए कीअं आहे, पर हाणे त इंसानु वॾो ई सोचे थो त रोज़ो रखिजे न, पर मां त चवां जंहिंजी सरकार सां सची मोहबत आहे उनखे त ख़बर ई नथी पए। ऐं रमज़ान गुज़री थो वञे, जीअं अॼु एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, बाक़ी कुझु ॾींहं वञी बचिया आहिनि। त शुरूआत में जेको रोज़ो हूंदो त एतिरी यादि न आहे, पर कुझु जेको यादि आहे त 5 क्लास में पढ़ंदा हुआसीं, 7 या 8 साल एतिरी उमिरि हुई, पहिरियों रोज़ो रखियो हुयो। स्कूल वियासीं त वरी वापसि आयासीं, थोरो गर्मी ऐं जीअं थींदी आहे तपिश वग़ैरह फील पियो थिए त रोज़ो हाणे ख़बर पए पई त रोज़ो रखियो आहे। वरी अम्मी अबू खे चयूं, मुंहिंजो अम्मी अबू हाणे जेको आहे रोज़ो ख़बर पियो त चई बसि बाबा हाणे थोरो टाइम आहे, तव्हां नमाज़ वग़ैरह पढ़ो, वरी नेक्स्ट नमाज़ जो टाइम थींदो, उन खां पोइ त वरी जेको आहे सिजु लहण वारो आहे, तव्हांजो रोज़ो जेको आहे कंप्लीट थी वेंदो। त पोइ अहिड़े तरीक़े सां ई बेपरी जी नमाज़ पढ़ी ऐं अमर सां ईअं कचहरी कंदे कंदे बाबा वारनि सां गुफ़्तगू हूंदी हुई, छाकाणि असांजो घर जेको हूंदो त जॉइंट फैमिली में अल्हम्दुलिल्लाह इहा साॻी रूटीन हूंदी आहे, असां गॾु सहरी कयूं, गॾु जेको आहे अफ़्तार कयूं। त पोइ बाबा साईं अमर इहो ई चयो त बाबा तव्हां नमाज़ पढ़ो ऐं इनशाला नमाज़ खां पोइ तव्हां आराम कयो या क़ुर शरीफ़ जी तिलावत कयो, तव्हांजो जेको आहे रोज़ो इनशाला कंप्लीट थी वेंदो। त इन तरीक़े सां ई नमाज़ पढ़ी वरी उन फ़ौरन बाद जेको आहे निंड अची वई।
कादरी साहब इहो ॿुधायो त तव्हां जेको गॾु कुटुंब जो ॿुधायो उहो रहणु केतिरो ज़रूरी आहे ऐं केतिरो सुकून उन में मिले थो? अॼु मां त चवंदुमि त जॉइंट फैमिली जो सुकून ई पंहिंजो आहे, छाकाणि त उन में इहो आहे हिकिड़ी मोहबत में ऐं इहो बि चइजे त जेका ॿधी हूंदी आहे न उन में वॾी ताक़त हूंदी आहे। बिल्कुलु। त कॾहिं बि का तकलीफ़ थिए थी, ॾिसो जेकॾहिं केरु कंहिंखां जुदा आहे, जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ थींदी त हाणे असां हिक ॿिए में ॻाल्हाईंदासीं न त उहो चवंदो त हिनखे तकलीफ़ आहे छॾे ॾियोसि, पर जेकॾहिं उन जाइ ते हिक ॿिए में असांजी मोहबत हूंदी, जे हुनखे तकलीफ़ थींदी त मां बर्दाश्त न कंदुमि ही मुंहिंजे ब्रादर खे तकलीफ़ आहे, मां खणी जेको आहे जल्दी किथे हुननि खे पहुचायां। त तमामु लाज़मी आहे गॾु रहणु, गॾु सां मोहबत बि वधे थी ऐं बरकत बि वधे थी ऐं हिकिड़ी मोहबत ऐं प्यार वारो अहसासु जेको आहे तमामु घणो थिए थो। कादरी साहब अॼु जा माण्हू तव्हां पाण ॾिसो था त हर को अलॻि आहे ऐं हर को पंहिंजे रूम में आहे, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? इहो त हर कंहिंजी सोच ते डिपेंड करे थो, बाक़ी असांजी सोच जे मुताबिक़ त इहो आहे त मां चवंदुमि जेतिरी ताक़त मोहबत खुलूस ऐं पाण में रहण सां आहे न, ओतिरी ताक़त पाण में अकेले में न आहे। इन सां ई इंसानु कामयाबु थिए थो, छाकाणि हिकु ॿिए जी सलाह वठे थो, गॾु रहे थो, कंहिं मसइले में फासे थो हुनजी सलाह वठे थो, या वरी किथे अॻिते वञिणो आहे त बाबा मां हाणे एतिरो पढ़ी चुको आहियां, हाणे मूंखे अॻिते छा करणु खपे। अहिड़ियूं जेके पाण में सुठा सुठा दोस्त मिलनि था, जेकॾहिं घर जो मिसाल वठिजे, जेकॾहिं बाबा आहे, अदा आहे, वरी हुन खां पोइ कज़न्स आहिनि, उन्हनि सां मिली करे वरी हिक ॿिए खे मिसाल ॾींदा, बाबा ॾिसो अदा केतिरो पढ़ियल आहे, हाणे तव्हांखे बि हिन खां वधीक अॻिते पढ़णो आहे। वरी जेकॾहिं सोट आहे, बाबा तव्हां ॾिसो त हीउ सोट तव्हां नंढो पहिरियां न पियो पढ़े, हाणे ॾिसो केतिरो अॻिते वियो आहे, उन मां इंसानु जेको आहे सिखंदो आहे ऐं अॻिते वधंदो आहे। त लाज़मी आहे इंसानु जेको आहे जॉइन थी रहे। तव्हां कादरी साहब ॿुधायो त अॼुकल्ह कूड़ बि घणो पियो ॻाल्हायो वञे, उनखे कीअं था ॾिसो तव्हां? कूड़ वारो अॼु जेको हूंदो आहे न, कूड़ में इन जी इहा ज़ाहिरी ख़बर पइजी वेंदी आहे त जेको कूड़ इंसानु ॻाल्हाईंदो आहे या नटाईंदो आहे, उनजी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त कॾहिं बि उनजी उहा ॻाल्हि लिकंदी न आहे। केतिरो बि कूड़ ॻाल्हाए न, हिकिड़ो मिसाल का ॻाल्हि चई छॾे त बाबा हे जेको माण्हू आहे हे त माना सफ़ा ईअं आहे, पर वरी जेकॾहिं उन माण्हू जी जांच थी, अब मां हिन खां त पुछियो त हे त माण्हू हिन जे नाले ईअं पियो चए, पर हे त कूड़ पियो ॻाल्हाए, उहा ॻाल्हि कॾहिं बि लिकंदी न आहे। केतिरो बि इंसानु कूड़ो हुजे पर ज़ाहिर थी पवंदो आहे, छाकाणि हुनजी ख़ुदा बि जेको आहे मदद न आहे कंदो, हमेशह सचे इंसान जी हूंदी आहे, छाकाणि सचे इंसान खे तकलीफ़ बि ईंदी आहे, उहो मुश्किलात मां बि गुज़रंदो आहे, पर सच सच हूंदो आहे। जी जी बिल्कुलु सही चवंदा आहिनि न, कूड़े जे मुंहं में धूड़, तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं असांजा जेके नाज़रीन ॿुधी रहिया आहिनि उहे बि चवंदा त भई जेके जॉइंट फैमिली आहे ईअं ई हुजे, गॾु रहणु हुजे ऐं एको ॿधी आहे गॾु रहण में। जीअं त असांजे प्रोग्राम में जेको ॿियो महिमान आहे उहो आहे फराज़ अली। फराज़ अली, आप में आप क्या सुना रहे हैं? बहुत खूबसूरत कलाम है, क्योंकि मदीने की बात चल रही है, तो मैं एक खूबसूरत कलाम है मदीने की याद में पेश करना चाह रहा हूँ। क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है। उठ के जाऊं कहाँ मदीने से, उठ के जाऊं कहाँ मदीने से, क्या कोई दूसरा मदीना है, क्या कोई दूसरा मदीना है। उसकी आँखों का नूर तो देखो, उसकी आँखों का नूर तो देखो, जिसका देखा हुआ मदीना है,
जिसका देखा हुआ मदीना है, और दुनिया वाले तो दर्द देते हैं, दुनिया वाले तो जख्म देते हैं, जख्मी दिल की दवा मदीना है, जख्मी दिल की दवा मदीना है। इसने भी मदीना देख लिया, उसने भी मदीना देख लिया, इसने भी मदीना देख लिया, उसने भी मदीना देख लिया। सरकार कभी तो मैं भी कहूँ कि मैंने भी मदीना देख लिया। दिल फिदा है मदीने वाले पर, दिल फिदा है मदीने वाले पर, दिल मुनावर मेरा मदीना है, दिल मुनावर मेरा मदीना है। क्या बताऊं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जीअं त नाज़रीन असांजी जेका ट्रांसमिशन अज़मत रमज़ान जी हली रही आहे, इन सां जंहिं ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान पीअण सां हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी, जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी। जीअं त नाज़रीन ही जेको असांजी ही ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान जी, इहा जारी ऐं सारी आहे। असां था वञूं नंढड़ी साई ते। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में स्पेशल रमज़ान शरीफ़ जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन ही जेको रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हली रहियो आहे, इन महीने में रहमतुनि जो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे। ऐं मां तव्हांखे चवंदसि त तव्हां हिन महीने में रोज़ा रखो, इबादतूं कयो, भलाईअ जा कम कयो। ऐं मां इहो बि चवंदी हलंदसि जेके असांजा नौजवान आहिनि अॼु जा, उहे राति जो जागनि था ऐं ॾींहं जो सुम्हनि था, उन्हनि खे चवंदसि त भई तव्हां रोज़ो रखो ऐं रोज़ो रखी सुम्हो न, तव्हां इबादत कयो, तव्हां क़ुरान शरीफ़ पढ़ो, तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो, पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मोकिलियो, ऐं तव्हां तस्बीहूं पढ़ो, तव्हां यासीन शरीफ़ में पढ़ो। इन सां तव्हांखे जे दिलि खे पंहिंजी खे बि सुकून थींदो ऐं तव्हां जेको ख़ुदा ताला खां मग़फ़रत घुरंदो, माफ़ियूं घुरंदो, उहे बि तव्हां जूं क़बूल थींदियूं। जीअं त नाज़रीन असांजे हिन ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान में ॿ जेके स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि, असां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। ऐं जंहिं प्रोडक्ट असां सां ताउन कयो आहे अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां, उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। जीअं त हाणे मां हलंदसि पंहिंजे महिमाननि तरफ़। वहीद अहमद कादरी साहब, तव्हां असांखे छा था ॿुधायो हाणे? इंशाल्लाह अॼु तमामु बहितरीनु नात पेश कयां पियो। बिस्मिल्लाह। नबी मैसर जी इंशाल्लाह तमामु बहितरीनु। सल्ले अला नबी नाम, सल्ले अला मुहम्मदिन। शानू ते बयान कबो ओ जिथे ॿुधंदड़ साॻी बेईमान हुजे,
बेअदब आॾो न बयान कबो तोड़े रेस को खाने खान हुजे जे जो खाइबो ते जो गाइबो तोड़े रुठले सारो जहान हुजे मीरल खे लहर न लोडो बस राज़ी मदीने जो जवान हुजे जॾहिं गुलाम नबी मैसर साईं मदीने में मौजूदु हुआ ऐं हुन जा वापसी जा ॾींहं हुअनि पोइ दिलि न पई थिए त कीअं मां सरकार जो मदीनो छॾिया पियो कहिड़ी इल्तिजा हुई पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा अल्लाह छिनीदा रखंदे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे छिनीदा रखंदे माण्हू छा चवंदा मूंखे मुंहिंजे कसूर जी माफ़ी ॾिजो छॾे रंज असां ॾऊं राज़ी थिजो तुंहिंजी सरी वेंदी मुंहिंजी कान सरे तुंहिंजी सरी वेंदी मुंहिंजी कान सरे छिनीदा रखंदे माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी सुणा खाधोसी छा छा न वठी घुरूं भोर तॾहिं बीणा झोल भरे घुरूं भोर तॾहिं बीणा झोल भरे हाणे छिनंदे माण्हू छा चवंदा अल्लाह छिनीदा रखंदे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे हाणे छिनंदे माण्हू छा चवंदा सब कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ मिसकीन महेसर तुंहिंजो आ पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो हाँ उठरे हाणे छिनंदे माण्हू छा चवंदा सुभान अल्लाह जी त नाज़रीन असांजे हिन जेका रमज़ान शरीफ़ जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान हली रही आहे जंहिं हुन सां ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि जी त नाज़रीन ही जेको सिलसिलो जारी ऐं सारी आहे जेको अज़मत रमज़ान जी ट्रांसमिशन आहे असां सां जुड़िया रहिजो असां सां वञूं नंढड़ी साई ते अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान हिकु दफ़ो ॿीहर भली कार मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम ऐं
रमज़ान शरीफ़ जी अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में तव्हां सां गॾु जीअं त नाज़रीन ही रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो रहमतुनि जो महीनो हली रहियो आहे। हज़ारे दुरूद सलाम पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। जीअं त नाज़रीन मां हिन जेको रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हली रहियो आहे इन्हनि में तव्हांखे चवंदसि त इबादतूं कयो, कंहिंजी दिलि न ॾुखायो ऐं जेके तव्हांजे ओड़े पाड़े वारा आहिनि, जेके अहिड़ा माण्हू मुस्तहिक आहिनि, जेके सफ़ेद पोश आहिनि, उन्हनि जी तव्हां मदद कयो ऐं इन में ई तव्हांजी चङाई आहे ऐं पंहिंजा गुनाह बख़्श करायो ऐं कंहिंजी दिलि आज़ारी न कयो, कंहिंखे दिलि खे माना ॾुखायो न ऐं हमेशह कोशिशि कयो त हिन महीने में जेके हिन महीने जा 30 ॾींहं आहिनि इहे बख़्शिश जा ॾींहं आहिनि, मग़फ़िरत जा ॾींहं आहिनि। इन में ख़ुदा ताला खां माफ़ियूं वठो ऐं बख़्शरायो ऐं इबादतूं कयो त पंहिंजे ख़ुदा राज़ी थिए तव्हां ते। जीअं त नाज़रीन असांजो जेको ही प्रोग्राम आहे अज़मत रमज़ान, इन में असांजा स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि। असां सां उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। वरी बि असां पंहिंजे महिमाननि तरफ़ वेंदासीं। असांजा जेके अॼु जा महिमान आहिनि, मां फराज अली, आप हमें क्या बताएं सुनाएंगे अभी? जी बहुत ही खूबसूरत कलाम है, मौला अली की शान में चंद सुभान अल्लाह। पढ़ना कसीदा हक दे वली दा, पढ़ना कसीदा हक दे वली दा, ओ सारे लगाओ और रल के लगाओ ओ नारा अली दा, पढ़ना कसीदा हक दे वली दा, ओ पढ़ना कसीदा। अली मौला 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 अली मौला, ज़बां के साथ दिल बोला अली मौला अली मौला, ज़बां के साथ दिल बोला अली मौला अली मौला। मौला ते मेरा पीरा द पीरे, मैं की दसेवा किन्ना अमीरे, ओ तहतुल सिरा तो अरशे उलाते, ओ सारे दसारा सारे दसारा, ओ रतबा अली दा, ओ पढ़ना कसीदा हक दे वली दा, ओ पढ़ना कसीदा। एक आम बाले एक खास बाले, एक आम बाले ओ एक खास बाले, ओ जिना खास बाले ओ ज़हरा दलाले, जिना खास बाले ओ ज़हरा दलाले, उन्हों के सिनाते कुरान सुनाया, नो के सिनाते कुरान सुनाया, सबनों पढ़ाया सबनों पढ़ाया, ओ रुतबा अली दा, ओ सबनों पढ़ाया सबनों पढ़ाया, ओ कलमा नबी दा, पढ़ना कसीदा हक दे वली दा, ओ पढ़ना कसीदा। अली अली या अली 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 या अली 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 या अली 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 या अली अली मौला 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 अली मौला, ज़बां के साथ दिल बोला अली मौला अली मौला। सुभान अल्लाह इलाही बहितरीन। जीअं त वहीद अहमद कादरी साहब, तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां असांजी जेकी अज़मत रमज़ान प्रोग्राम जी ट्रांसमिशन आहे तव्हांखे उहा कीअं लॻी? तमामु बहितरीनु लॻी अॼु। ऐं मां जीअं पहिरियां बि ॻाल्हि कई हुई त मुंहिंजी शुरूआति हिते थी हुई, अॼु वरी
दिलि चए पई त मां जेका शुरूआति कई हुई न जंहिं नाच सां, जी, जी। अॼु वरी उहा इंशाल्लाह पढ़ंदासीं। ऐं अॼु बि तमामु ॾाढो बहितरीनु मज़ो आयो ऐं अलाह पाक इन चैनल खे बि ऐं जेके बि प्रोग्राम थियनि पिया अलाह पाक उन्हनि सभिनी खे असांजी जेका इबादत थी आहे उनखे पंहिंजी बारगाह में क़बूल अता फरमाए। बस आमीन आमीन सुम्मा आमीन। ऐं फराज अली, आप बताएं आपने क्या महसूस किया हमारे अज़मत रमज़ान की ट्रांसमिशन में आए आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। देखिए, मैंने पहले भी कहा था और अभी भी अल्हम्दुलिल्लाह जितना यहाँ अज़मत रमज़ान में जो कि एक दीनी माहौल मैंने देखा है ना, वो दूसरी ट्रांसमिशनों में नहीं देखा अल्हम्दुलिल्लाह। और मैं दुआ को हूँ कि अल्लाह पाक मिरान टीवी की इस पूरी टीम को खूब बरकतें अता फ़रमाए, खूब तरक्की अता फ़रमाए। आपको भी मैं अप्रिशिएट करता हूँ, आप भी माशाल्लाह बहुत ज़बरदस्त इस प्रोग्राम को लेके चल रहे हैं। और मैं मुर्तज़ा भाई को भी अप्रिशिएट करता हूँ और मैं दुआ को हूँ कि अल्लाह पाक अज़मत रमज़ान की इस नशरियात को, अच्छा ये मैं पहली दफ़ा तो नहीं आया हूँ, मैं अल्हम्दुलिल्लाह हर साल आता हूँ, दीगर चैनल्स पे भी जाता हूँ, मगर अल्हम्दुलिल्लाह जो मुर्तज़ा भाई की मोहब्बत है ये अल्हम्दुलिल्लाह हर साल वो मुझे इनवाइट कर लेते हैं, मोहब्बत अपनी शेयर कर लेते हैं। तो मैंने कहा ना दूसरे चैनल से मुख्तलिफ है अल्हम्दुलिल्लाह ये। वो तो बस दुआ को हूँ कि अल्लाह पाक इसको खूब तरक्की अता फ़रमाए और अल्लाह पाक इसको नज़र बस से महफूज फरमाए। बहुत अच्छा, बहुत खूब। क़ादरी साहब, असां तव्हां असांखे छा था ॿुधायो हाणे? इंशाल्लाह तमामु बहितरीनु नात आहे जेका शुरूआति में पढ़ी हुई सां काफ़ी बिस्मिल्लाह। साल अॻु में। ऐं इंशाल्लाह ही जेका नात मां पढ़ां पियो मुर्तज़ा भाई जे नज़र कयां पियो, जी, तमामु जी। बहितरीनु ऐं सिराइकी में आहे। ॾिठमि तेरी सोहणी सूरत नहीं विसरदी मैं कुसावल, ॾिठमि तेरी सोहणी सूरत नहीं विसरदी मैं कुसावल, नहीं रजद्या विक अखियां, नहीं रजद्या विक अखियां, बुख न मोड़ी मेरा सोणल, ॾिठमि तेरी सोहणी सूरत नहीं विसरदी मैं कुसावल, ॾिठमि तेरी सोहणी सूरत, मस्त कीता तेरी मोहब्बत, सजदा नमाज तेरी सूरत, मस्त कीता तेरी मोहब्बत, सजदा नमाज तेरी सूरत, करा सजदा में पाक खुदा को, करा सजदा में पाक खुदा को, नजर आंदई तू वल वल, ॾिठमि तेरी सोहणी सूरत नहीं विसरदी मैं कुसावल, ॾिठमि तेरी सोहणी सूरत, नजर तेरी मोया जग को, हुसन यूसुफी जीवे मिसर को, नजर तेरी मोया जग को, हुसन यूसुफी जीवे मिसर को, मस्त ॾिठमि दीवाने, मस्त ॾिठमि दीवाने, मुल्क सजे विच तेरा हुल हुल, ॾिठमि तेरी सोहणी सूरत नहीं विसरदी मैं कुसावल, ॾिठमि तेरी सोहणी सूरत, की वे निभावा निभदी नहीं, चैन नहीं मैं को दिल बर, की वे निभावा निभदी नहीं, चैन नहीं मैं को दिल बर, दिल दी लगी दिल को खबर, दिल दी लगी दिल को खबर,
जिगर में डागिया गल गल डिठम तेरी सोनी सूरत नहीं विसरदी मैं कुसावल डिठम तेरी सोनी सूरत दुआ मंगा में हर वेले हुस्न तेरे दी खैर मिले दुआ मंगा में हर वेले हुस्न तेरे दी खैर मिले जुम्मो दे नाल थी वन मेले जुम्मो दे नाल थी वन मेले लोक करे प्या भल खिल खिल डिठम तेरी सोनी सूरत नहीं विसरदी मैं कुसावल डिठम तेरी सोनी सूरत। सुभान अल्लाह इलाही बहतरीन। जी त नाज़रीन ही जेका अज़मत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे इन में मां हिकु ॻाल्हि चवंदसि जेके असांजे हिन जेके असांजे स्पेशल महिमान सां गॾु आहे उन्हनि बि ॻाल्हि ॿोल कई। जेको फराज़ अली आहे उन चयो त सर मुर्तज़ा मजबूर जो नालो वरितईं त हुन बार बार उनजो नालो अथई हू असांखे घुराए पियो त इहा असांजे जेको चैनल आहे महिराण उनजी रिवायत रही आहे त हू नए टैलेंट खे यानी वेलकम चवंदो आहे उनखे चांस ॾींदो आहे। ऐं मां दुआ कंदसि हिन रमज़ान शरीफ़ जे प्रोग्राम में जेका अज़मत रमज़ान जी टीम आहे उहा सदाईं जीए जुग जुग जीए असांजो मुर्तज़ा मजबूर साहिबु उनजी बि उमिरि अलाह साईं वॾी करे उनखे ख़ुशियूं नसीब करे ऐं जेके असांजे ताउन कयो आहे असांजी अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बानी आहे जंहिंजे पीअण सां जोश मिले थो। जीअं त नाज़रीन असांजे हाणे हिन जेको अज़मत रमज़ान प्रोग्राम आहे इन जो टाइम हाणे ख़तमु थो ॾिए। पंहिंजी जेका होस्ट आहे मेज़बान सदफ़ शाह बुखारी खे इजाज़त ॾियो। वरी गॾु